हूँ तो सॼे सिंध अंदर प्राइमरी तालीम तोड़े प्राइमरी स्कूलन जो बेड़ो बुॾल नज़र अचे थो, पर हैदराबाद शहर में भी प्राइमरी स्कूलन जो हाल को बेहतर ना है। हैदराबाद शहर मेट्रोपॉलिटन जो दर्जो रखण सां गॾु सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, पर हैदराबाद जे ॿियनि तालुकनि समेत सिटी तालुके जा भी अक्सर स्कूल बुनियादी सहूलतन का महरूम आहिनि। अलादाद चंद ॻोठ हैदराबाद शहर की क़दीम सिंधी वसंदी है। हिते अक्सर विचोले तबके जा मानू रहन था, जिन जा बार घणो करे सरकारी स्कूलन में ही तालीम हासिल कंदा आहिनि। हिन इलाइक़े में 4 खानगी ऐं 7 सरकारी स्कूल आहिनि, जिन मां हिक बिल्डिंग में 5 ऐं ॿी बिल्डिंग में वरी 2 स्कूल 2 शिफ्टन में हलन था। काज़ी आबिद कैंपस स्कूल अंदर 5 स्कूल गॾु हलन था, जॾहिं त गवर्नमेंट गुलाम मोहम्मद बुरगड़ी गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं सेठ हाजी अहमद बॉयज़ स्कूल वरियनि खां मसवाड़ जी जाइ में हलन पिया, जेका बि ज़बून हाली जो शिकार आहे। शहर की क़दीम सिंधी वसंदी अलादाद चंद ॻोठ में क़ाइम हिन गवर्नमेंट काज़ी आबिद कैंपस स्कूल जो हाल भी तमाम घणो ख़राब है। हिन स्कूल के एक कमरे में 3 क्लासन जा बार तमाम घणी मुश्किल हालतन में पढ़न था। इन पुरानी बिल्डिंग में एक ही वक्त में 4 स्कूल हलन था, जॾहिं त 5हों स्कूल शाम की शिफ्ट में हलायो वेंदो आहे। सुबह की शिफ्ट में चइनी स्कूलन के शागिर्दन तोड़े शागिर्दाणियुनि जो अंग 400 खां वधीक आहे, जॾहिं त उन्हनि शागिर्दाणियुनि जे लाइ हिन बिल्डिंग में सिर्फ़ 11 कमरा आहिनि, जेके तमाम घटि आहिनि। जंहिं सबबु ॿारड़ा विरांडन में तोड़े एक कमरे में 3 या 4 दर्जन जा ॿार गॾु वेहनि था। क्लास न हुजण जे करे मुख़्तलिफ़ क्लासन में 3 क्लासन जा ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि। टीचर्स 3 वेठल आहिनि, तव्हांखे ॾिसी सघो था त टीचर्स आहिनि हिते, जेके ॿारनि खे सम्झ में नथो अचे त हैदराबाद शहर जे विच जी पर्स गिरदाई वारो जेको स्कूल आहे, जंहिंजी स्ट्रेंथ जेका इनमें सिंधी मीडियम ऐं उर्दू मीडियम जा ॿार पढ़नि था। टीचर्स भी मौजूद आहिनि, पर ॿारनि वटि ही कमरा न आहिनि, ॿारनि वटि क्लासिस सही न आहिनि। इन करे ही ॿार कीअं पढ़ंदा हूंदा ऐं हिननि जी टीचर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोशिशि कयूं था ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त मालूम कयूं त केतिरो प्रॉब्लम आहे हिते। हिन रूम में 4 क्लास आहिनि, 4थों सिंधी, 5हों सिंधी ऐं 6हों जेको आहे सो इंग्लिश मीडियम। प्रॉब्लम त ॾाढी थी हूंदी। प्रॉब्लम ये थी जॾहिं पढ़ायूं था या सम्झायूं था या लाज़मी आहे त बोर्ड यूज़ थींदो आहे, ऐं मैथ जेको आहे सो सम्झाइण खां बिना कोन थींदो। हाणे हिकिड़ी टीचर सम्झाए थी त ॿिया ॿार जेके आहिनि उहा डिस्टर्ब थियनि था, उन ई खे ॾिसंदा पंहिंजे सब्जेक्ट ॾे नथा कनि। ॿी टीचर वरी उन ॿार खे सम्झाए थी त हुन जा ॿार हुननि ॾे ॾिसनि था, पंहिंजो सब्जेक्ट छॾे था ॾियनि। तमामु घणो प्रॉब्लम आहे, छो जो हर अलॻि न आहे। जे हुनखे टीचर सम्झाए सुठे नमूने सां पढ़ाए करे, पर बहरहाल असांजो वरी सुठे में सुठो इहो स्कूल आहे अलादाद जो, हिन पाड़े में हिन एरिए में जे ॿार सुठे तालीम हासिल कंदा। केतिरी वॾी बेइज़ती आहे। हैदराबाद शहर आहे, सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, ऐं जंहिंजे ब्लैक बोर्ड ते ॾिसो अगरि बायोलॉजी या साइंस जो को क्लास हले पियो, ऐं हिते अगरि ॿी टीचर मैथ बि पढ़ाईंदी त ही ॿार केतिरो डिस्टर्ब थींदा हूंदा। हिननि खे जेको पंहिंजो पढ़ायल सबक़ु आहे उहो बि विसरी वेंदो हूंदो। ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, मालूम कयूं था त कहिड़ा मसइला आहिनि ऐं केतिरी प्रॉब्लम्स आहिनि हिननि सां। सही नथा पढ़ी सघूं असां। हिते सभु क्लास गॾु आहिनि, हिते बोर्ड में असीं हिकिड़ी में सम्झाए थी असीं सही नथा पढ़ी सघूं। हिकिड़ो बोर्ड आहे, असीं कीअं सम्झी सघंदासीं। हिकिड़ी में सेखारे थी त ॿिया ॿार ॾिसनि पिया, असीं नथा पढ़ी सघूंसीं। ॿुधायो त ही तव्हां गॾु हिते जेॾी महिल क्लास अटेंड था कयो त कहिड़ो प्रॉब्लम थो थिए? डिस्टर्ब थींदा आहियूं। असां क्लास ते पढ़ंदा आहियूं त हू डिस्टर्ब थींदा आहिनि, जॾहिं हू पढ़ंदा आहिनि त असां डिस्टर्ब थींदा आहियूं। ऐं तमामु पुराणी हिन स्कूल जी आहियां, मूंखे 30 साल थी विया आहिनि। 30 सालनि में ही जेको स्कूल आहे हिन में इहो मसइलो आहे, पाणी जो तमामु घणो मसइलो आहे। ॿारनि खे पाणी मुश्किल सां थो मिले, बाथरूम सही कोन्हे, ऐं ॿियो त हिकिड़े कमरे में 4-5 क्लास गॾु था लॻनि। जेॾी महिल पढ़ाई शुरू थी थिए त ॿार हर को हुननि खे ॾिसण में पूरा आहिनि, जेके सही तरीक़े सां पढ़ाई उन्हनि खे सम्झी नथा सघनि। त उन जे करे असांखे इहा ॾुखियाई आहे। बिल्डिंग असांखे ठाराए ॾियनि, ठाराए सघनि था इहे,
अगरि ठाराए ॾियनि ॿाहिरि ई अंगण आहे हिते थोरो क्लास ॿ खनि वधाए ॾियनि त असां थोरो ॿारनि खे आराम सां अलॻि अलॻि जॾहिं प्राइमरी क्लास सेक्शन नंढा क्लास अलॻि अलॻि वेहंदा त उन्हनि जी पढ़ाई असां सवली तरीक़े सां करे सघंदासीं। तमामु होशियार आहिनि माशाल्लाह। अगरि असां उन्हनि खे अलॻि सां अलॻि सेपरेट करे पढ़ायूं त असांखे माशाल्लाह तमामु सुठो रिज़ल्ट मिलंदो ॿारनि जो। वॉशरूम्स आहिनि पर सही जीअं मतिलबु त साफ़ु सुथरा कोन आहिनि सही। हाँ, रिपेयर जी ज़रूरत आहे, उन्हनि खे रिपेयर जी ज़रूरत आहे। नलका कोन आहिनि, शैंक वग़ैरह टुटल आहे, उन में नलको कोन्हे, उनखे भी नलके लॻाइण जी ज़रूरत आहे। ये बच्चे बाहर क्यों बैठे हुए हैं? बाहर इसलिए बैठे हुए हैं सर, हमारे पास क्लासेस फुल हैं यहाँ पर और जगह नहीं है, हमने इसलिए बरामदे में लगाई है। सर इतने बच्चे हैं माशाल्लाह से, हमारी क्लास में 16 है तो बच्चे धूप में भी जा बैठते हैं, जिसकी वजह से अभी 2-3 दिन पहले जो बच्ची बेहोश भी हो गई थी जी। तो हमें बड़ी बिल्डिंग की सख्त जरूरत है। जी हाँ सर, बिल्डिंग की सख्त ज़रूरत है हमें। यह 4th क्लास है सर, इसके लिए तो अलग क्लास होनी चाहिए ना, क्योंकि हम एक्टिविटीज़ भी करवाते हैं। डिस्टर्ब होती है ये क्लास ना, 4th क्लास। जी हाँ, कि है ना हमारे पास क्लास नहीं है इसलिए जी डिस्टर्ब होते हैं। हिन कैंपस स्कूल में तमामु घणा मसला आहिनि। शहर हैदराबाद जे हिन स्कूल में न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न ई वरी टॉयलेट ठीकु आहिनि, जॾहिं त ॿारनि जे लाइ फर्नीचर बि ठीकु न आहे। अक्सर बेंचूं टुटल नज़र अचनि थियूं ऐं ॿारड़ा विरांडनि में वेही तालीम पिराइनि था। हिन स्कूल जो SMC फंड मजमूई तौर ते 1,10,000 रुपया सालाना थिए थो, पर उन हूंदे बि काज़ी आबिद कैंपस स्कूल अलादा चंद ॻोठ में न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न ई वरी ॿारनि तोड़े उस्तादनि जे लाइ फर्नीचर, जॾहिं त हेड मास्टरियाणी जे कमरे में भी बेंचूं रखियल नज़र अचनि थियूं। मेन प्रॉब्लम्स ये है कि इसमें वॉशरूम नहीं है टीचर्स के लिए, और दूसरा ये SMC का प्रॉब्लम है। वो हमारे यहाँ के हेड मास्टर हैं, इंचार्ज है कैंपस के, वो SMC इनके अकाउंट में आती है। हमें प्राइमरी के जितने भी अभी सेक्शन है, 4 सेक्शन है प्राइमरी के, हमें बड़ी प्रॉब्लम होती है इसमें, क्योंकि हमें उसकी डिस्ट्रीब्यूशन सही नहीं है, वो हमें देते नहीं है। फंड्स वग़ैरह सभु कुझु जेका असां डिमांड कई आहे असांखे सभु कुझु मिले पियो, हर शइ मिले पई। ऐं जेके इहे ग़लति बयान ॿियनि आहिनि इहे बिल्कुलु ग़लति आहिनि। ॿारनि जी रुगो थोरी तइदाद घटि आहे, उहो बि इन करे जो प्राइवेट स्कूल तमामु घणा आहिनि, 4-5 स्कूल प्राइवेट आहिनि, जंहिंजे करे ॿारनि जी स्ट्रेंथ ज़्यादातर ओॾा थी वञे। ऐं असां वटि जेके ॿार अचनि पिया उहे सभु तमामु ग़रीब तबिके जा था अचनि, ऐं उहे तमामु जेके आहिनि से मोकलूं बि माइट जेके आहिनि ॿारनि खे ख़ुदि बि कराइनि था पंहिंजे ॿारनि खे। ॿिए पासे वरी ॻोठ अलादात चंड जो गवर्नमेंट सेठ हाजी अहमद प्राइमरी स्कूल ऐं गवर्नमेंट गुलाम मोहम्मद भुरगड़ी गर्ल्स प्राइमरी स्कूल 80 सालनि खां मसवाड़ जी हिन ज़बून हाल बिल्डिंग में हली रहिया आहिनि। हीअ स्कूल बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, न फर्नीचर, न टॉयलेट, न ई वरी पीअण जे पाणी जो इंतज़ाम आहे, जंहिं करे शागिर्द तोड़े उस्ताद तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिन इमारत में सुबुह जी शिफ्ट में हलंदड़ सेठ हाजी अहमद प्राइमरी स्कूल जे उस्तादनि तोड़े शागिर्दनि जो चवणु आहे त खेनि तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। मसलो इहो आहे जो आहे त बाक़ी किराए ते ऐं हिते टीयर घाट ते पुराणा अथसि तमामु, 1924 जी आहे बिल्डिंग। असांखे का सरकारी बिल्डिंग असांखे ॿी ॾियनि त असीं पोइ हलिया वञूं। ऐं सिंधी स्कूल बाक़ी इहो हिकिड़ो वञी बचियो आहे, आस्ते आस्ते सभु ख़तमु थी हलिया। सिंधी जेके क्राइसिस आया हुआ उन में, उन खां पोइ सिंधी स्कूल तमामु ख़तमु थी हलिया। हिते तक़रीबन 250-300 ॿार हुआ, पढ़ंदा हुआ, ॿाहिरि विराने ताईं ॿार हुआ, पर कुझु वरी अहिड़ा मसइला थी हलिया जो ॿारनि खे उहे सहूलियतूं न मिलियूं त ॿार ॿियनि स्कूल में हलिया पिया। पर रिसेंटली असांखे हिकिड़ो इशू थियो जो पाणी जो जेको टैंक आहे सो किरी पियो। इहो त हिकिड़ो जेको आहे सो असांजो जेको आहे सो हिकिड़ो फिज़िकल मैटर आहे। ॿिया तालीम जे हवाले सां इलाही मसइला आहिनि, छो जो असांजे हिन शहर में प्राइवेट स्कूल्स खुली विया आहिनि ऐं माज़ी में सरकारी स्कूलनि में घटि तवजो हुजण जे करे ऑफिसरशाही जी बि तवजो घटि हूंदी हुई ऐं असांजे अमलनि जी बि थोरी कोताहियूं हूंदियूं, त ॿारनि जी जेका स्ट्रेंथ हुई सा रिड्यूस थी वई आहे। पर छाकाणि त हाणे बायोमेट्रिक सिस्टम आयो आहे ऐं सेक्रेटरी तइलीम वॾी कोशिशि सां इहो सिस्टम लॉन्च कयो आहे, त पहिरियों अमल इहो थियो आहे जो स्टाफ रेगुलर थियणु शुरू थी वियो आहे। हाणे जॾहिं स्टाफ रेगुलर शुरू थियो आहे त हाणे लाज़मी आहे उनजी आउटपुट पाण खे सुठी मिलंदी इंशाअल्लाह ताला। होप करे सघूं था त नियर फ्यूचर में अॼु कुझु घटि ॿार नज़र पिया अचनि त इंशाअल्लाह नेक्स्ट ईयर वधीक रिज़ल्ट ॾींदा। कोशिशि असां जे तरफ़ां लॻी पई आहे। अलहमदुलिल्लाह असां वटि ऐं सम्झां थो जेकॾहिं प्राइमरी टीचर पढ़ाए त असां वटि वेल ट्रेंड टीचर आहिनि, छो जो असीं बाक़ाइदा ऑफिशियल जेके आहिनि से प्रोफेशनल ट्रेनिंग्स वठी हिते अचूं था, त असांखे ख़बर आहे त ॿार अॻे कीअं जेको आहे सो ग्रो कजे, हुनजी ग्रूमिंग कीअं थींदी आहे। पाणी कोन्हे, लाइट जा मसइला आहिनि, स्कूल में इलाही मसइला आहिनि, पाणी कान थो अचे, माना वॉशरूम जी हेॾां मेज़ूं टुटियूं पियूं आहिनि, हर ॻाल्हि हर शइ ईअं आहे, सहूलियत कान्हे इलाही स्कूल में। तमामु पुराणो असां ॼासीं हुन खां पहिरीं जो आहे हिन स्कूल में असां पढ़ी निकिरी नौकिरी बि कईसीं, रिटायरमेंट बि कईसीं। माण्हुनि जी जेके पंहिंजी हाणे थोरी हटी वई आहे प्राइमरी स्कूल तां। हाणे जेको आहे उहो चवंदा प्राइवेट त हाणे प्राइवेट में था पढ़ाइनि ॿारनि खे। साईं घणेई पाड़े वारनि बि चयो आहे हा त स्कूल न हुजे त पोइ ॿार बि उन हिसाब सां पोइ ईंदा हुते।
पर छा आहे जो को आहे ई कोन्हे को माण्हू हाणे जेके बि पाड़े जा आहिनि जेके से ॿारनि खे जेको स्कूल हाणे प्राइवेट में था पढ़ाइनि हाणे हिते मिड़ई भीलनि जा ॿार आहिनि इहे आहिनि थोरा जे ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि उहो हिते पढ़ाईंदा। साॻी बिल्डिंग में शाम जी शिफ्ट में हलंदड़ गवर्नमेंट गुलाम मोहम्मद भुरगड़ी स्कूल जो बि साॻियो ई हाल आहे। हिते शाम जी शिफ्ट में 69 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे लाइ 7 मास्तरियाणियूं आहिनि, जॾहिं त हिते 7 पटेवाला भर्ती कया विया आहिनि, जिन मां सिर्फ़ 2 पटेवाला ही ड्यूटी ते नज़र आया। हमारे स्कूल में ज़्यादातर मसला तो ये है कि ना, एक तो फंड्स नहीं आ रहा है, ठीक है, जो कुछ हम लोग कर रहे होते हैं अपनी बलबूते हुए, बच्चों को चौक ये वो और भी मसले मसाइल हैं, पानी का मसला है, बाथरूम नहीं है, बारिश आइंदा बारिश हुई थी तो वो छत गिर गई जिसकी वजह से वॉशरूम है ही नहीं, ठीक, और पानी का बिल्कुल नहीं है। हम लोग पानी फिल्टर वाला बाज़ार से मंगा के बच्चों को पिलाते हैं। असां गरीब उस्ताद पंहिंजा पैसा ॾेई करे असां सूपे रखियो आहे जेको असांजी स्कूल जी सफ़ाई वग़ैरह कंदो आहे, ऐं ॿारनि खे किताब वग़ैरह थोरा मिलंदा आहिनि, जेतिरे असांजे ॿारनि खे पूरा न थींदा आहिनि, ऐं घटि मिलंदी आहे, माना मिलंदा आहिनि पर घटि मिलंदा आहिनि उन जे मुक़ाम में। पर वधीक उहो जेको मसइलो आहे असांजो पाणी जो आहे, ऐं उन खां पोइ ग़रीब बिल्डिंग बि पुराणी आहे, हींअर ई किरी पियो आहे मथां, ऐं उन खां पोइ हिते जा ग़रीब ॿार आहिनि उन्हनि वटि एतिरो कोन्हे जो किताब या ड्रेसूं वग़ैरह वठी सघनि। हैदराबाद में जेके वॾा वॾा स्कूल्स आहिनि उन्हनि खे खोड़ सपोर्ट कयो वेंदो आहे, उन्हनि खे फंड्स बि मिलंदा आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ां, NGOs जी तरफ़ां, यूनिफॉर्म हिते न ॿारनि खे तव्हां ॾिसो क्लासिस में हली करे खोड़ ॿारनि खे यूनिफॉर्म कोन्हनि, फाटल यूनिफॉर्म, हिते तमामु टीचर्स आहिनि, असांजी टीचर आहे उन्हनि जेको आहे ॿारनि खे गर्ल्स खे यूनिफॉर्म ॾिना, बॉइज़ खे यूनिफॉर्म असां कलेक्ट करे ॾींदा आहियूं, कॉपीज़ ॾींदा आहियूं, पेंसिल वग़ैरह असांजी हेड तमामु कॉपरेट कंदी आहे, त हू जेको आहे ॿारनि जी कॉपीज़ पेंसिलूं सभु कलर्स खोड़ छा कुझु न ॿारनि जे लाइ खपे, त हिते उहे न आहे तमामु घणो, ऐं बिल्डिंग असांजी तमामु खस्ता हाल थी वई आहे। पानी जो इंतज़ाम कोन्हे, फिल्टर या टीचर पानी घुराईंदा आहिनि, वॉशरूम भी तव्हां ॾिसो टुटो पियो आहे, यहाँ पे पानी का इंतज़ाम नहीं है, और है ना यहाँ पे मासी को में ना पानी वो देते हैं, पैसे देते हैं, और यहाँ पे वॉशरूम नहीं है। हिननि ॿिन्ही स्कूलनि खे 2 सालनि खां SMC जा फंड्स बि नाहिनि मिलिया, जॾहिं त मास्तरियाणियूं पाण में पैसा मिलाए न सिर्फ़ हिननि ॿारनि जे लाइ पीअण जे पाणी जो बंदोबस्तु कनि थियूं, पर हिननि ग़रीब ॿारनि जे लाइ पेन ऐं कापियूं बि पंहिंजे पैसनि मां वठनि थियूं। हिननि स्कूलनि जो हाल ॾिसी लॻे थो त ही शहर जा न पर कंहिं ॾूरा ऐं ॻोठनि जा स्कूल हुजनि, उन करे हुकूमत तोड़े तालीम खाते खे घुर्जे त फौरी तौर ते हैदराबाद शहर जी क़दीम सिंधी वसंदी अलाहदाद चंद ॻोठ जे हिननि स्कूलनि जी ज़बून हाली ऐं बुनियादी मसइलनि जी अणाठ जो नोटिस वठी उन जी बहितरी लाइ क़दम खयां वञनि, त जीअं हिते जा ॿार बि सुठे नमूने सां तालीम हासिल करे सघनि।